ख़बर आवाज़ शेयर कंदासीं। जापान जो आलमी शोहरत रखंदड़ पहलवान अनोखी 79 वरीह जी ॼमार में लाॾाणो करे वियो आहे। जापानी पहलवान कुझु अरसे खां तबियत ख़राब हुजण सबबि अस्पताल में दाख़िल हो। जापानी मीडिया मूजिब अनोखे पहलवान जापानी अवाम में तमामु घणो मक़बूल हो। संदसि लाॾाणे ते अवाम ऐं हुकूमत ॾुखायल आहे। जापानी पहलवान अंतोनियो इनोकी 1979 में झारा पहलवान का शिकस्त बाद पाकिस्तान में मशहूर थी वियो हो। इनोकी पहलवान झारा पहलवान जी वफ़ात बाद संदसि भाइटे खे पंहिंजी निगरानी में पहलवानी जी तरबियत ॾिनी हुई। जापान जो आलमी शोहरत रखंदड़ पहलवान 79 वरीह जी ॼमार में लाॾाणो करे वियो आहे। जापानी पहलवान कुझु अरसे खां तबियत ख़राब हुजण सबबि अस्पताल में दाख़िल हो।